अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, इंसाफ ते चंगी तरह कायम रहो ऐं अल्लाह कारण सच्ची शाहिदी ॾींदड़ थियो। पोइ खणी उहा अव्हां जे पंहिंजे पाण ते या माउ पीउ या अज़ीज़नि जे ख़िलाफ़ छो न हुजे ऐं कंहिंजी तोंगरी या मुफ़लिसी अव्हां खे शाहिदी ॾियण खां न रोके। यादि रखो त जेकॾहिं को आसूदो हुजे या सुञो, अल्लाह ॿिन्ही जो सभ खां वधीक ख़ैर ख़्वाह आहे। तंहिं करे तव्हां अदल ऐं इंसाफ़ करण में नफ़्स जी ख़्वाहिशनि जी पैरवी न करियो। ऐं जेकॾहिं तव्हां विछड़ाई सचड़ाई या आसीरे पासीरे ॻाल्हि कई या सचाईअ ऐं हक़ीक़ी ॻाल्हि खां मुंहुं मोड़ियो त पोइ यादि रखो त तव्हां जेके कुझु कयो था, अल्लाह उन खां चङी तरह बाख़बर आहे। ए ईमान वारो, ईमान आणियो अल्लाह ऐं संदसि रसूल ते ऐं उन किताब ते जेको हुन नाज़िल कयो आहे पंहिंजे रसूल ते, ऐं पिण ईमान आणियो उन ई किताब ते जेको अॻ में लाथो वियो ऐं जंहिं अल्लाह संदसि फरिश्तनि संदनि किताबनि संदसि रसूलनि ऐं आख़िरत जो इनकार कयो, उहो यकीनन गुमराहीअ में भटकी वञी तमामु परे पियो। बेशक जिन ईमान आंदो वरी कुफ्र कया आहियूं, वरी ईमान आंदाऊं, वरी न रुगो कुफ्र कया आहियूं पर वहतर कुफ्र में वधंदा विया, अल्लाह उन्हनि खे हरगिज़ माफ़ न कंदो, न वरी खेनि कॾहिं सिधी राह या सही दग लॻाईंदो। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िकनि खे ख़ुशख़बरी ॾे त उन्हनि लाइ यकीनन दर्दनाक अज़ाब आहे। जेके मोमिननि खे छॾे काफ़िरनि खे दोस्त बणाइनि था त छा हू वटि मान ऐं इज़त हासिल करणु चाहिनि था, हालांकि इज़त त यकीनन सभु अल्लाह ताला लाइ ई आहे। यानी इज़त त अल्लाह जे हथ में आहे, जंहिंखे चाहे इज़त अता फरमाए। ऐं बेशक अल्लाह पंहिंजे किताब यानी क़ुरान में पहिरियां ई नाज़िल करे या हुकुम ॾेई चुको आहे त जॾहिं बि तव्हां ॿुधो त अल्लाह जे आयतुनि जो इनकार पियो कयो वञे या मस्खरी ऐं ठठोल कई वई त उन्हनि सां न वेहो जेसीं ताईं हू ॿिए कंहिं ॻाल्हि में मशगूल न थियनि। ऐं जेकॾहिं अव्हीं ईअं न कंदो त अव्हां बि यकीनन उन वक़्तु उन्हनि जहिड़ा थींदो। ऐं बेशक अल्लाह मुनाफ़िकनि ऐं काफ़िरनि सभिनी खे जहन्नम में हिकु जाइ गॾु करण वारो आहे। इहे मुनाफ़िक अव्हां जी ताड़ में रहंदा आहिनि त जंग में फतह कंहिंजी थिए थी, पोइ जेकॾहिं अव्हां खे अल्लाह खां फतह मिली त चवनि था छा असां अव्हां सां गॾु न हुआसूं। ऐं जेकॾहिं काफ़िरनि खे को सोभ जो भाङो नसीब थिए थो या फतह मिले थी त चवनि था छा असीं अव्हां ते ग़ालिब थी न थे सघियासूं ऐं छा असां तव्हां जे ख़िलाफ़ लड़ी न थे सघियासूं ऐं अव्हां खे मोमिननि खां न बचायोसूं। बस अल्लाह अव्हां जे ऐं उन्हनि जे विच में क़यामत जे ॾींहुं फ़ैसिलो कंदो। ऐं अल्लाह काफ़िरनि खे मोमिननि ते कॾहिं बि ग़ालिब थियण जो रस्तो न ॾींदो।